आइन में क्लियरली लिखियल है त नो कॉन्फिडेंस मूव थियण खां पोइ 3 खां 7 3 खां 7 यानी 3 ॾींहंनि खां अॻु नथा वोटिंग कराए सघो ऐं 7 ॾींहंनि खां पोइ नथा कराए सघो। हाणे जेको हाणे तशरी करे वठे स्पीकर साहब वटि एतिरा इख़्तियारात आहिनि, सां छा मुराद आहे त भई स्पीकर साहब जी पोइ केरु मूंखे माण्हू दोस्त चए पियो त स्पीकर जी रूलिंग खे त तव्हां चैलेंज नथा करे सघो, चेयरमैन सेनेट जी रूलिंग जे हवाले सां अदालत मां फ़ैसिलो आयल आहे। मुंहिंजो भाई ॻाल्हि इहा आहे त स्पीकर साहब अगर सुभाणे रूलिंग ॾे त अदम एतमाद जी तहरीक जेका आहे नाकाम थी वई बिना वोटिंग कराइण जे, या स्पीकर साहब रूलिंग ॾे त मुंहिंजो दिलि नथो करे, या स्पीकर साहब रूलिंग ॾे त अॼु खां पोइ मुल्क में सदारती निज़ाम आहे त छा थी वेंदो छा यार? डिस्क्रिशनरी पावर त हूंदा ई मतिलबु यू नो दिस रूल्स ऑफ बिज़नेस तव्हांखे हाउस खे कीअं हलाइणो आहे जॉब डिस्क्रिप्शन डिसाइडेड आहे। हाणे उते किथे किथे इबाम हुजे थो, किथे किथे बिना चिटी ॻाल्हि हुजे थी, पर टाइम गेन थो करे न ख़ान साहब। ॾिसो सुप्रीम कोर्ट हलो मिसाल एक्सट्रीम ते ॻाल्हि कयूं त हलो डिले थी वियो, असांजे तव्हांजे कानूनी आइनी हिसाब सां 28 तारीख़ खां 29 तारीख़ न थियणु खपे, ठीकु आहे, आइन जी रूह सां, पर ही आइन जी हिकिड़ी ॿी रूह कढी था अचनि ऐं उन ॿी रूह जे मूजिबि हीउ हफ़्तो डिले थी वञे थो। हलो मामिलो छिकजी अप्रैल में हली वञे थो, न हा मार्च अप्रैल, ठीकु आहे। हाणे छा कंदा, छाकाणि त हीअ हाणे इहो बि नथा करे सघनि त ही बजट खणी अचे, छाकाणि बजट में नो कॉन्फिडेंस मूव नथी थी सघे, पर बजट खां अॻु ई मूव त थियल आहे न, रिकॉर्ड ते आहे। सो त केतिरो अच्छा पोइ अगरि इहो आसिरो आहे त असीं थोरो डेग करे वेंदासीं त असीं इतिहादियुनि खे परचाए वठंदासीं या असीं MNAs खे परचाए वठंदासीं, नथिंग डूइंग। उन्हनि खे जिन्हनि खे परचाए सघनि था उहो तव्हां सां छोर अञा हफ़्तो तव्हां मिसाल डेग करे वरिती, मिसाल हलो 10 ॾींहं डेग करे वरिती, रांदि न कमु ख़राबु थी वेंदो भई 28 मार्च बदिरां तव्हां हलो 7-8 अप्रैल ताईं खणी वियो किसो खे, छा थी वेंदो एक्सेप्ट दैट कि हिकिड़ो क्योस ऐं अदा नो कॉन्फिडेंस त पार्लियामेंट जे अंदरि थियणो या न थियणो आहे उहो त सुप्रीम कोर्ट हीअ हू त बाजी ॻाल्हि आहे। 25 तारीख़ ते PDM वारा पहुचंदा, 27 ते ही जलसो कंदो, उन में फ़ैसिला थियणा आहिनि। हाणे अदा सुप्रीम कोर्ट अगरि हिननि खे जलसनि खां रोके छॾे त पोइ डी चौक ते फ़ैसिलो न थिए। मूं तव्हांखे उन ॾींहुं बि चयो त हाणे मामिलो पार्लियामेंट में त बाद में वेंदो न, दा पहिरीं डी चौक ते फ़ैसिलो थींदो, आ देखें ज़रा किसमें है कितना दम, त ही दम जो जेको मामिलो आहे माइका लाल और फलाण ऐं जीदारी, इहो सॼो जेको लका आहे इहो त डी चौक ते थियणो आहे। पार्लियामेंट जी आइन जी रूह ऐं आइन जी तशरी ऐं आइन जा इंटरप्रिटेशन्स त बाजी ॻाल्हि आहे न। फर्स्ट स्टेप इज़ डी चौक, डी चौक ते फ़ैसिलो थींदो त 28 ते या 28 ते नो कॉन्फिडेंस थिए थो या 8 अप्रैल ते थिए थो, मुर्गो नथो थिए।